अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त मां तव्हांजो दोस्त एम के राइट्स अवां तां मुखातिब आहियां ऐं अवां असांजो चैनल ॾिसी रहिया आहियो एम के राइट्स। अगरि तव्हां असांजो चैनल सब्सक्राइब न कयो आहे त असांजो चैनल सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन जे बटन खे लाज़मी दॿायो ऐं असांजो फेसबुक ते पेज आहे एम के राइट्स ऐं हुनखे बि लाइक कमेंट शेयर लाज़मी कयो। जी हाँ दोस्तों, अॼु तव्हांखे असां ॿुधाईंदा जनरल नॉलेज जा 10 अहम सुवाल जेके तव्हांजी रोज़मर्रा जी ज़िंदगी में रोज़ानी बुनियाद ते इस्तेमालु थींदा रहंदा आहिनि। तव्हांजी ज़िंदगी में अहम सुवाल जेके मुआशरे में इस्तेमालु थींदा रहंदा आहिनि उहे अॼु असां साम्हूं आणण जी कोशिशि कंदासीं। उन्हनि जा तव्हांखे असां मिसाल ॾींदासीं, उन्हनि जे बारे में असां तव्हांखे ॼाण ॾींदासीं, उन्हनि जे बारे में तव्हांखे असां वधीक इन्फॉर्म ॾींदासीं। पर उन खां पहिरियां असां वरी तव्हांखे रिक्वेस्ट था कयूं, अगेन रिक्वेस्ट आहे त बराए महिरबानी असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कयो, बेल आइकन बटन खे लाज़मी दॿायो जीअं ईंदड़ वीडियो तव्हां ताईं पहुची सघे ऐं इंशाअल्लाह ताला तव्हांजो साथ असां सां गॾु रहंदो ऐं हीअ असां तव्हांखे इन बाबति वीडियोज़ ठाहे तव्हांखे ॼाण फ़राहम कंदासीं। त हलो दोस्तो, वधीक ॻाल्हाइण ऐं टाइम वेस्ट करण सवाइ असां अॻिते हलंदासीं ऐं अव्हांखे भरपूर ॼाण ॾींदासीं। इंशाअल्लाह ताला तव्हांखे असांजी हीअ वीडियो वणंदी ऐं उन खां पहिरियां असांजो हीअ चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो ऐं बेल आइकन जे बटन खे लाज़मी दॿाए छॾियो। हाणे इंशाअल्लाह ताला बाक़ाइदा शुरूआत कयूं था। रेडी? जी हाँ दोस्तो, तव्हांखे असां हिन जे बारे में पहिरियां ॿुधाए छॾियूं था त असांजो क्वेश्चन नंबर जेको हूंदो उहो मथे ॾिनल हूंदो, सवाल नंबर मथे ॾिनल हूंदो। उन जा 4 ऑप्शन हूंदा, उहे 4 ऑप्शननि मां तव्हांखे अ बे जीम ऐं दाल मां को सिलेक्ट करणो पवंदो ऐं तव्हांखे कुझु असां टाइम ॾींदासीं। पर टाइम असां तव्हांखे 5 सेकंड ॾींदासीं। तव्हांजो अगरि जे करेक्ट आंसर अची थो वञे त तव्हां कमेंट में उहो ॾेई छॾियो ऐं सवाल जो नंबर बि लिखी छॾींदा जीअं असांखे ख़बर पए त तव्हांजो कहिड़ो आंसर करेक्ट, कहिड़ो जवाबु करेक्ट अची चुको आहे। त बहरहाल वधीक वीडियो खे डिघो करण खां पहिरियां तव्हांखे असां हितां ई स्टार्ट कयूं ऐं तव्हांखे टाइम ॾींदासीं 5 सेकंडनि जो। 5 सेकंड में अगरि तव्हांजो करेक्ट आंसर अचे थो त तव्हां उहो कमेंट में सवाल नंबर पहिरियों, ॿियों, टियों ईअं 10 सवालनि तव्हां उन्हनि जो जवाबु कमेंट में ॾेई सघो था। MCQs थ्रू तव्हांखे असां पहिरियों वठूं था सवाल। चलो स्टार्ट कयूं था। जी हा दोस्तो, सवाल नंबर 1 तव्हांजे साम्हूं आहे ऐं तव्हां तरतीब वार ॾिसो पिया त ज़मीन ऐं सवाल जेको आहे उहो असां शुरू कयूं था त ज़मीन खे सिज जे चौधारी चकर लॻाइण में घणा ॾींहं लॻी सघनि था। वरी सवाल आउं रिपीट थो कयां त ज़मीन खे सिज जो चौधारी चकर लॻाइण में घणा ॾींहं लॻी सघनि था। जवाबु जेका आहे उन में तव्हांखे असां ॿुधायूं था त अलफ़ में आहे 365, बे में आहे 145 ऐं जीम में आहे 30 ऐं दाल में आहे 96। असां वेटिंग कयूं था। जी हा दोस्तो, अगरि जे तव्हां पंहिंजो जवाबु करेक्ट करे छॾियो आहे त पोइ तव्हां पंहिंजो कमेंट में पंहिंजो सुवाल ऐं उहो टिक ॾेई तव्हां ॾेई छॾियो। हाणे तव्हांखे असां हिते कंफर्म कयूं था त कहिड़ो सुवालु हुयो। फाइनली दोस्तो, तव्हांखे आंसर जो जवाबु मिली वियो आहे। क्वेश्चन जो जवाबु मिली वियो आहे। 365 ॾींहं हूंदा आहिनि। इहो तव्हांजो करेक्ट आंसर आहे। अगरि जे तव्हां सही जवाबु ॾिनो आहे त तव्हां पंहिंजो कमेंट में ॾेई सघो था जवाबु। जी हाँ दोस्तो, तव्हांजे साम्हूं सवाल नंबर ॿियों अचो त हिकु सदी में घणा साल हूंदा आहिनि। हिकु सदी में घणा साल हूंदा आहिनि। नंबर पहिरियों 24, नंबर ॿ 70, नंबर 3 50 ऐं नंबर 4 जेको दाल आहे उहे 100। त तव्हांखे टाइम ॾियूं था। जी हाँ दोस्तो, फाइनली आंसर असांखे मिली चुको आहे। तव्हांखे असां ॿुधायूं था त जेको 100 आहे दाल आहे उहो करेक्ट आहे। हलूं था सवाल नंबर चौथे ॾे। सवाल नंबर चौथों आहे त हिकु कलाक में घणा मिंट हूंदा आहिनि। हिकु कलाक में घणा मिंट हूंदा आहिनि। 40, 30, 60, 85। टाइम ॾियूं था। जी हा नाज़रीन, तव्हांखे असां ॿुधायूं था त हिकु कलाक में 60 मिंट हूंदा आहिनि। करेक्ट आंसर 60 आहे। सवाल नंबर 4 ते हलूं था त इंसान जी दिलि मिंट में घणा दफ़ा धड़कंदी आहे। इंसान जी दिलि हिकु मिंट में घणा दफ़ा धड़कंदी आहे। 60, 72, 40, 87। टाइम ॾियूं था सोचण।
जी हाँ दोस्तों, फाइनली एक इंसान जी एक दिल 1 मिनट में 72 दफ़ा धड़कंदी आहे। करेक्ट आंसर आहे। जी दोस्तों, हलूं था सवाल नंबर 5 ॾे त पाकिस्तान जो सभ खां वॾो झंगल कहिड़ो आहे? पाकिस्तान जो सभ खां वॾो झंगल कहिड़ो आहे? नंबर 1 अलिफ आहे मखी चोटियार, ऐं नंबर 2 आहे बी आहे छांगा मांगा कसूर आहे, जीम लसबेलो बलूचिस्तान, ऐं दाल इन्हनि मां को बि न। सोचण जो वक़्तु ॾियूं था। जी हाँ दोस्तों, जीअं त पाकिस्तान जो सभ खां वॾो झंगल बे आहे छांगा मांगा आहे, जेको कसूर में आहे। करेक्ट आंसर आहे। जी हाँ नाज़रीन, हलूं था सवाल नंबर 6 ॾे त पाकिस्तान जो सभ खां वॾी लाइब्रेरी किथे आहे? सवाल नंबर 6 आहे पाकिस्तान जी सभ खां वॾी लाइब्रेरी किथे आहे? नंबर 1 अलिफ आहे कराची लाइब्रेरी, नंबर 2 आहे इस्लामाबाद लाइब्रेरी, नंबर जी में पंजाब लाइब्रेरी लाहौर, ऐं दाल इन्हनि मां को बि न। सोचण जो वक़्तु ॾियूं था, कमेंट करे छॾिजो। जी हाँ दोस्तों, पाकिस्तान जी सभ खां वॾी लाइब्रेरी पंजाब लाइब्रेरी आहे, जेका लाहौर में आहे। या सभ खां वॾी लाइब्रेरी आहे पाकिस्तान जी। करेक्ट आंसर आहे। सवाल नंबर 7 आहे त पाकिस्तान जो वॾे में वॾो म्यूज़ियम कहिड़ो आहे? सवाल नंबर 7 त पाकिस्तान जो वॾे में वॾो म्यूज़ियम कहिड़ो आहे? जवाब अलिफ आहे फैसलाबाद, नंबर 2 आहे लाहौर म्यूज़ियम, नंबर जी में सियालकोट म्यूज़ियम, ऐं नंबर दाल आहे पब्लिक नेशनल म्यूज़ियम कराची। सोचण जो वक़्तु ॾियूं था। जी हाँ दोस्तों, दाल जेको आहे पब्लिक नेशनल म्यूज़ियम कराची जेको आहे पाकिस्तान जो वॾे में वॾो म्यूज़ियम आहे। तो सवाल जेको नंबर 8 असांजे साम्हूं आहे, पाकिस्तान जी वॾे में वॾी रेलवे स्टेशन किथे आहे? पाकिस्तान जी वॾे में वॾी रेलवे स्टेशन किथे आहे? नंबर अलिफ आहे रेलवे स्टेशन नवाबशाह, नंबर 2 रेलवे स्टेशन लाहौर, नंबर जी मां रेलवे स्टेशन कोयटा, नंबर दाल आहे रेलवे स्टेशन सिवात। वक़्तु था ॾियूं सोचण जो। जी हाँ दोस्तों, पाकिस्तान जी वॾे में वॾी रेलवे स्टेशन लाहौर स्टेशन लाहौर आहे। जेका रेलवे स्टेशन लाहौर आहे सभ खां पाकिस्तान जी वॾे में वॾी स्टेशन आहे। करेक्ट आंसर। सवाल नंबर 9 असांजे साम्हूं आहे त इस्लामाबाद खां अॻु पाकिस्तान जी राजधानी कहिड़ी हुई? यानी गादी वारो शहर कहिड़ो हुयो? सवाल नंबर तव्हांजे साम्हूं आहे त इस्लामाबाद खां अॻु पाकिस्तान जी राजधानी कहिड़ी हुई? पाकिस्तान जो गादी हंधु कहिड़ो हो? सवाल नंबर जवाबु जेको आहे रावलपिंडी, पेशावर, कराची, सरगोदा। जी हाँ दोस्तों, सवाल तव्हांजे साम्हूं आहे इस्लामाबाद खां अॻु पाकिस्तान जी राजधानी जो कहिड़े शहर जे मथां राजधानी हुई? हींअर तव्हांजे साम्हूं आहे कराची जेको आहे जी मां, उहो करेक्ट आंसर आहे। कराची जेका आहे इस्लामाबाद खां अॻु में पाकिस्तान जी राजधानी यानी गादी वारो शहर हुयो। नाज़रीन, जीअं त आख़िरी सुवाल आहे, 10हों सुवाल आहे, पाकिस्तान जी क़ौमी जानवर कहिड़ो आहे? पाकिस्तान जो क़ौमी जानवर कहिड़ो आहे? मारखोर, हाथी, चीतो, ऊठ। सवाल नंबर पाकिस्तान जो क़ौमी जानवर कहिड़ो आहे? मारखोर, हाथी, चीतो, ऊठ। जी हाँ दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पाकिस्तान जो क़ौमी जानवर मारखोर आहे। अलिफ जेको आहे करेक्ट आंसर आहे। ऐं तव्हांखे असां ॿुधाए था छॾियूं त मारखोर जेको आहे पाकिस्तान जो क़ौमी जानवर आहे। उमेदु कयूं था त असांजी वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। अगरि पसंदि आई आहे त असांजे यूट्यूब चैनल MK राइट्स खे सब्सक्राइब कयो, बेल आइकन जे बटन खे लाज़मी दॿायो, ऐं ईंदड़ वीडियो जे इंतज़ार में लाज़मी रहिजो, जीअं तव्हां ताईं मुख़्तलिफ़ ॼाणूं पहुचाए सघूं। महिरबानी।